मां कोशिश भी ॾाढी कयमि त मूंखे नौकिरी मिले ऐं उन ज़माने में मां 84 में ग्रेजुएशन कई आहे। अच्छा। उन ज़माने में मीनार पाकिस्तान लाहौर ते जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां हिकिड़ी तमामु वॾी कॉन्फ्रेंस थी ऐं उन में मां तकरीर कयमि जंहिंमें मां सिंध जो केस पेश कयो। चइनी सूबनि जा वॾा वॾा आलिम ऐं लखनि जो इज्तिमा हो ऐं मुंहिंजे उन तकरीर जो उनवान इहो हो, सिंध जो मुक़दमो। उन ज़माने में हनीफ रामे हिकिड़ो किताबु लिखियो पंजाब का मुक़दमा ऐं उन में हुन तमामु वॾी ज़्यादती कई ऐं उन इहो साबित कयो त शायदि सभ खां वधीक मज़लूम पंजाब आहे। हालांकि हक़ीक़त इहा आहे त सभ खां वॾो ज़ालिम पंजाब आहे ऐं असां सां वधीक ज़्यादतियूं थियूं आहिनि, लेकिन हुन तस्वीर जो हिकिड़ो अहिड़ो रुख़ माण्हुनि जे साम्हूं पेश करण जी कोशिशि कई जंहिंमें हुन मज़लूम खे ज़ालिम करार ॾियण जी कोशिशि कई ऐं ज़ालिम खे मज़लूम करार ॾियण जी कोशिशि कई। उहो ताज़ो मूंखे उन्हनि ॾींहंनि में कंहिं दोस्त किताबु ॾिनो, मां उहो पढ़ियुमि ऐं मां उन तकरीर में सिंध जो मुक़दमो पेश कयो। उन में मां इहो बि ॿुधायुमि त सिंध में तक़रीबन असांजा 8-10 हज़ार क्वालिफाइड डॉक्टर जेके आहिनि उहे बेरोज़गार आहिनि ऐं मुंहिंजी ॾाढी सख़्तु तकरीर हुई। उन खां पोइ महीने जे अंदरि मूंखे घर वेठे ऑर्डर मिलियो त तव्हां जना अस्पताल में तव्हांखे असां मेडिकल ऑफिसर करे रखूं था ऐं तव्हां अचो। मां चयुमि त हाणे इहा नौकिरी वठंदुसि, चवंदो आहे पोइ टकनि ते विकामजी वियो। बसि पोइ मूंखे मुंहिंजे ज़मीर इजाज़त कोन ॾिनी ऐं पोइ मुंहिंजी डॉक्टरी रहिजी वई ऐं हाणे मां हिन दीनी फील्ड खे वाबस्तगी कंहिंसां हुजे या न हुजे, हर कंहिंजो दीन धर्म पंहिंजो आहे ऐं हर को पंहिंजे अलाह खे वञी पाण जवाबु ॾींदो। मां मज़हबी बुनियादनि ते शिदत जो क़ाइल कोन आहियां ऐं जेकॾहिं को प्रीच करे थो या तबलीग करे थो या वाइज़ करे थो या तकरीर करे थो त उनजे मथां फ़र्ज़ु आहे त उहो मुहबत सां ॻाल्हाए, गंदी ॿोली इस्तेमालु न करे। असां वटि जेके मज़हबी जहिड़ा थियनि था उनजो बुनियाद बि इहो आहे जो 99% मज़हबी अॻवान अणपढ़ियल आहिनि। हा बिल्कुलु, जेकॾहिं तव्हां कॾहिं खां जांच बि कई आहे त जंहिं इमाम जे करे तव्हां निमाज़ पढ़ो था इहो वाक़ई कुझु पढ़ियल कढ़ियल बि आहे तव्हांजे लाइ त हर ॾाढ़ी वारो सर्टिफाइड 90% पीर फ़क़ीर जिन जा हज़ारे मुरीद आहिनि अणपढ़ियल आहिनि, जिन खे का दीन जी ॼाण ई कान्हे, जिन खे क़ुर पाक जी माना कोन थी अचे, क़ुर पाक जी